का भी कुवत कंहिंखे कमज़ोर न कंदी आहे जेसि ताईं की उनजो पंहिंजो कैरेक्टर सही हुजे। ऐं असां वटि कुझु माण्हू नंढा आहिनि, उहो माहौल खे नथा सम्झनि ऐं हुननि खे इन्हनि पुराणे शयुनि जो अगरि माण्हू पंहिंजे पाण खे ठीकु रखे त ॿियो माण्हू को बि कमज़ोर नथो करे सघे। ऐं इज़त ज़िलत जो मालिक सवाइ अलाह जे ॿियो को न आहे। को ज़बरदस्ती को माण्हू खे कंहिं माण्हू खे को कमु नथो कराए सघे। इहो हिकिड़ो दिलि जो फ़ैसिलो हूंदो आहे ऐं इंसानु आज़ादी सां जॾहिं हिकिड़ो रिस्पेक्ट सां का बि शइ कंदो आहे या हुनजो कैरेक्टर हूंदो आहे त पोइ उन्हनि में इन्हनि क़िस्मनि जी शैताननि जी हरकतुनि जी ज़रूरत ई न पवंदी आहे। हे असांजी बदकिस्मती आहे त असांजो हिकिड़ो मिसाल इन हवाले सां सियासी हिकिड़ी असांजी पंहिंजी हिस्ट्री आहे पूरी। सभु 47 क़ाइदे आज़म खां वठी असां मिसाल पॉलिटिक्स में आहियूं, सरदारعلي गोहरखान वॾे खां वठी। उन खां पोइ असांजो हिकिड़ो पंहिंजो रोल आहे, पंहिंजो किरदारु वॾनि जो रहियो आहे। तमामु असां ॿिनि क़ौमुनि जी सभिनि माण्हुनि जी वॾी इज़त कई आहे ऐं हिते हिन इलाइक़े में वॾो रिस्पेक्टफुल कल्चर पैदा कयो आहे त वॾो हिक ॿिए जी इज़त एहतराम असांजे फ़राइज़ में हुयो, जेको बदकिस्मती सां असांजे नंढनि खे बि इन्हनि शयुनि खे फॉलो करणु घुरिजे। अगरि उहो इन्हनि शयुनि खे फॉलो कंदा त अलाह कंदो इहे जेके मुश्किलात आहिनि क़ुर शरीफ़ में आहे त हर मुश्किल खां पोइ आसानी आहे। ऐं इनशाअल्लाह अलाह साईं आहे जंहिंजे तरफ़ां मुश्किलूं ईंदियूं आहिनि, वरी अलाह साईं आहे पंहिंजे फज़ल सां शयुनि खे आसान कंदो आहे। मूंखे बिल्कुलु फ़ख़्रु आहे त मां घोटकी जी धरती जो जायो आहियां ऐं जेसि ताईं मां ज़िंदा आहियां कहिड़ी बि तकलीफ़ हुजे मां हितां जे हक़नि जे लाइ आवाज़ु उथारींदो रहंदुसि। मूंखे कंहिंजी परवाह न आहे। मां ईअं शरीफ़ माण्हू ज़रूरु आहियां पर मां में एतिरी इख़लाक़ी ज़रूरत आहे त बग़ैर न मूंखे को ख़रीद करे सघे थो, न मूंखे को दॿाए सघे थो। घोटकी जे हक़नि जे लाइ मां कंहिं क़ीमत ते पहुचे न रहंदुसि। परवेज़ मुशर्रफ जी डिक्टेटर खां वठी करे तव्हांखे ख़बर आहे त मां संदी ज़ाती ॻाल्हियुनि में त थधाई सां कमु वरितो आहे, लेकिन हितां जे माण्हू नेशनल असेंबली हुजे, प्रोविंशियल असेंबली हुजे, कंहिं डिक्टेटर जो को जलसो हुजे, मां पंहिंजे माण्हुनि जे हक़नि जे लाइ हमेशह सभिनि खां अॻे रहियो आहियां। ऐं हाणे बि कंहिं क़ीमत ते मां घोटकी जा जेके हक़ आहिनि उन खां पोइ न थींदुसि जेसि ताईं हिननि माण्हुनि खे उहे सभु हक़ न मिली वेंदा जेके हिननि जो हक़ आहे।